नाज़रीन ख़बरुनि जो सिलसिलो जारी आहे। मांखे मिठी का ख़बर ॾींदाणो। थर में आपघात ते वधंदड़ लाड़े खे ॿींजो ॾियण लाइ मुख़्तलिफ़ सरकारी तौर गैर सरकारी इदारनि हिक मुआहदे ते सहियूं कंदे हिक आज़माइशी प्रोग्राम जी शुरूआत करे छॾी। थर फाउंडेशन, सिंध मेंटल हेल्थ अथॉरिटी, सिहत खाते थर पार्कर, सरकवाइस जी इंस्टीट्यूट, गिदू इस्पताल, लियाकत मेडिकल, यूनिवर्सिटी ऑफ हेल्थ साइंस पारां थियल मुआहदे हेठि थर में मरीज़नि खे हिक सरिश्ते ज़रिए माहिर डॉक्टरनि सां जोड़ियो वेंदो ऐं तिबी सहायता फ़राहम कई वेंदी। मुआहदे ते सहियुनि वारी तक़रीब गुज़िरियल ॾींहुं DC ऑफिस मिठी में थी गुज़री। मुआहदे तहत शराकत जो मक़सदु हिक साल जी आज़माइशी प्रोजेक्ट तहत शनाख़त थियल मरीज़नि खे मुफ़्त नफ़सियाती सलाह मशवरनि, इलाज जूं ख़िदमतूं करणु ऐं मुफ़्त दवाऊं फ़राहम करणु शामिल आहिनि। मुआहदे मूजिबि SMHA इन मंसूबे जी मजमूई निगरानी कंदो, जॾहिं त सरकवाइस जी इंस्टीट्यूट ऐं लम्स पंहिंजे माहिर डॉक्टरनि ज़रिए तिबी सहायता फ़राहम कंदा। तक़रीब खे ख़िताब कंदे SMHA जे चेयरमैन सेनेटर डॉक्टर करीम ख्वाजा चयो त थर पार्कर सिंध जे इन्हनि ज़िलनि में शामिल आहे जिथे मुख़्तलिफ़ नफ़सियाती, समाजी ऐं इक़्तिसादी सबबनि जे करे आपघात जो लाड़ो वधी रहियो आहे, जंहिंखे ॿींजो ॾियण जी घुर्ज हुई। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।